बुलड़ी शाह करीम तेलके में बदअमनी वधी वञण ऐं फुरनि जी वाधि थियण समेत फ़ौरन हथां फुरिजी वियल ॻोठाणनि ऐं वापारियुनि खे फुर थियल रक़म न मिलण ऐं फ़ौरन जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ बुलड़ी शाह करीम वटि भरिसां कादिर शाह मोरी वटि मुसाफ़िरनि ऐं गाॾियुनि जे ड्राइवरनि शीरीन ॻोठाणनि एतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। एतिजाज कंदे अॻवाननि चयो त सुज़ुकी ड्राइवर पोरो उर्फ़ हुसैन मल्ला, अनवर मंगरार, जावेद सुमुर, अब्दुल गफ़ूर मल्ला, रिज़वान मल्ला ऐं ॿियनि ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरीं जंग कातियार रोड ते हथियारबंदनि फुर करे हथियारनि जे ज़ोर ते सुज़ुकी ड्राइवर सब्ज़ी ऐं वापारियुनि खे यरगमाल बनाए 1000 रुपयनि जी रक़म ऐं मोबाइलूं फुर करे फ़रार थी विया, पर अञा ताईं फ़ौरन खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। इन्हनि चयो त ते फ़ौरन जी असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे, असांखे तहफ़ुज़ नाहे मिलियो। कंहिं बि वक़्तु फ़ौरू फुर कर दौरान असांखे टारगेट करे सघनि था, असांखे कंहिं महिल बि गोलियुनि जी खाज बणायो वञे थो। इन IG सिंध, IG हैदराबाद, SSP टंडो मोहम्मद खान, DSP बुलड़ी शाह करीम, SHO बुलड़ी शाह करीम ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे गिरफ़्तार कया वञनि, फुर थियल रक़म ऐं मोबाइलूं वापसि कराए वञनि, ॻोठाणनि ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ओॾां राब्तो करण ते SHO बुलड़ी शाह करीम तखार ख़ानज़ादा ॿुधायो त फ़ौरन खे जल्द वाक़ू कयो वेंदो। दिलनवाज़, शाहीन न्यूज़, बुलड़ी शाह करीम।